नूरियाबाद भरिसां तेज़ रफ़्तार बस ऐं ट्रॉलर में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा अजल जो शिकार जॾहिं त 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। लूणीकोट थाणे जे हद M9 मोटरवे ते तेज़ रफ़्तार बस अॻियां वेंदड़ ट्रॉलर सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में बस में सवार 5 मुसाफ़िर थॾे ते फ़ौत थी विया, जॾहिं त हादसे में 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। इतला ते मोटरवे ऐं हद जी पुलिस हादसे वारे हंधि पहुची फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद, जामशोरो, कोटड़ी ऐं हैदराबाद जे इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो, जिते 10 खां वधीक ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई वञे थी। इंतई अफ़सोसनाक ख़बर आहे नूरियाबाद खां, जिते लूणीकोट थाणे जे हद M9 मोटरवे ते तेज़ रफ़्तार बस ऐं ट्रॉलर सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा थॾे ते अजल जो शिकार थी विया, जॾहिं त अफ़सोसनाक हादसे में 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते मोटरवे ऐं हद जी पुलिस हादसे वारे हंधि पहुची फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे जामशोरे, कोटड़ी ऐं हैदराबाद जे इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो आहे। ॿुधायो वञे थो त बस कराची खां ख़ैरपुर वञी रही हुई त लूणीकोट थाणे जे हद M9 मोटरवे ते अफ़सोसनाक हादसे जो शिकार थी आहे।